कुछ ॾींहं अॻु में हद तकलीफ़ ॼाण आहे ऐं जेको मुसाफ़िर खानो आहे सॼो में उहो ड्राहियो वियो आहे, जंहिंजी तामीर हिन महिल ताईं न थी चुकी आहे ऐं हुन जूं जेके सिरूं आहिनि उहे बि खजी वियूं, हुन खणायूं विया आहिनि। असां MNMP खे इहो चिता था ॾियूं त बराए महिरबानी करे जल्द खां जल्द मुसाफ़िर खानो ठहिरायो, जे न त ॿी सूरत में असां हड़ताल जो सॾु ॾींदासीं ऐं सख़्त खां सख़्त मुज़ाहिरा कंदासीं। छो जो असांखे हिते घटि में घटि 4 यूसियूं जेके आहिनि लॻनि पियूं सघनि जे मुसाफ़िर खाने खे, ऐं हितां माण्हू जेके आहिनि कराची, लाहौर ऐं हैदराबाद मुख़्तलिफ़ जेको आहे शहरनि में वञनि पिया ऐं उन्हनि जा ॿचिड़ा अचनि पिया रोडनि ऐं रस्तनि ते। हुननि जे पनाह जे लाइ को हिते मुसाफ़िर खानो न आहे ऐं जेके हितां जा असांजा नायल जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जी गफ़लत इहा आहे त 2 सालनि खां 3 सालनि खां वठी मुसाफ़िर खानो जो ड्रही वियो आहे त ॿियो तामीर न कयो अथनि ऐं सिर्फ़ु सरकारी जेके हद दख़लियूं ॼाणाए ऐं इन में कूड़ो हिकिड़ो जवाब ॼाणाए ऐं उहो मुसाफ़िर खानो ड्राहियो वियो आहे, उहो बि हिकिड़ो सियासत जो शिकार थियो आहे। असां उन ॻाल्हि खे बि सम्झूं था। असां वरी बि तालके सूबेदारे जे सदर सां हैसियत सां मां इहो चिता ॾियां थो MNMP खे त बराए महिरबानी करे जल्द खां जल्द असांखे सॼे शहर में मुसाफ़िर खानो ठहिराए, जे न त ॿी सूरत में असां मुज़ाहिरे जो सॾु ॾींदासीं।